नाज़रीन एक दफ़ो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु क़ौमी असैम्बली मां एतमाद जो वोट वठंदो। ऐवान में एतमाद जे वोट जो ठहराउ परॾे वज़ीर शामीम कुरैशी पेश कंदो। इन हवाले से असां राब्तो कयो आहे शहाब ओस्तो साहब सां। अस्सलाम वालेकुम सर। नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं तो वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु क़ौमी असैम्बली मां एतमाद जो वोट वठंदो। इन हवाले से असां सीनियर तर्जनगार सां राब्तो कयो आहे शहाब ओस्तो साहब सां। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम सर, अवां खे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी थोड़ो घट आहे पर आई कैन हियर यू। अस्सलाम वालेकुम सर। जी सर अवां मूंखे ॿुधी सघो पिया? जी हाँ, तव्हांजो आवाज़ कुछ घट आहे पर मां ॿुधी सघां थो थोड़ो घणो। अच्छा सर, मूंखे इहो ॿुधाइजो त वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु क़ौमी असैम्बली मां एतमाद जो वोट वठी रहियो आहे। छा अवां खे लॻे थो त वज़ीर आज़म खे ओतिरा वोट पवंदा जंहिंजी वज़ीर आज़म खे ज़रूरत आहे? जेकॾहिं नथा पवनि त छा तव्हां खे लॻे थो त काबीना मुअत्तल थी वेंदी? ॾिसो, हाणे आइनी तौर ते त प्राइम मिनिस्टर जॾहिं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस लाइ या कॉन्फिडेंस लाइ वेंदो आहे त इहो ई उम्मीद इहा ई हूंदी आहे सभिनी जी त ज़ाहिरा जेका स्ट्रेंथ आहे PTI हुकूमत जी, जेके हुन जा अलाइज़ आहिनि ॿियूं पार्टियूं जेके मिलाए, जेको कल्ह बि हिननि जो इजलास थियो आहे 180 माण्हू कल्ह हिननि जा मेंबर्स हिते वेठा हुया। तो मूंखे नथो लॻे त कोई हिन में मसइलो थियणु घुरिजे। हिननि खे वोट ऑफ कॉन्फिडेंस त ज़ाहिरा मिली, हुनजी वजह इहा बि आहे त प्राइम मिनिस्टर जी इलेक्शन में ॻुझी बैलेटिंग न थींदी आहे ऐं जेकॾहिं को मेंबर प्राइम मिनिस्टर खे वोट नथो करे पोइ आइन में इहो आहे त उनखे पंहिंजी सीट छॾणी पवंदी। तंहिंजे करे मां सम्झां थो त इमरान ख़ान साहिब खे को वॾो इशू न थियणु घुरिजे। ऐं ॿियो त PDM बि हुनजी इन इजलास जी बाइकॉट कई आहे, तो इहो को यकतरफ़ा वञी बीहंदो सॼो इजलास ऐं जेके बि इन जा आहिनि PTI जा मेंबर्स उहे यकीनन मूंखे लॻे थो त ज़रूरु वोट कंदा ऐं प्राइम मिनिस्टर वोट ऑफ कॉन्फिडेंस में कामयाबु थींदो। अच्छा शहाब ओस्तो साहब, इहो ॿुधाइजो छा GTA पारां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे वोट ॾींदी? उनजो इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? मुंहिंजो न ख़्याल त GDA छो न कंदी। GDA जो अलायंस आहे, GDA जी जा मिनिस्टर आहिनि गवर्नमेंट में ऐं GDA सेनेट में बि हिननि जी हिमायत कई आहे, घटि में घटि इहो चवनि था, तो छो न कंदा? जेकॾहिं GDA PTI खे न कंदी त पोइ GDA कंहिंखे कंदी? GDA जो अलायंस आहे PTI सां। मूंखे नथो लॻे त अहिड़ी का इन में वजह नज़र अचे थी GDA को PTI सां हिन हिकिड़े इंतिहाई नाज़ुक ऐं ॾाढे हिकिड़े अहम मामले में PTI जी मदद न कंदा। GDA रिवायती तौर ते एस्टेब्लिशमेंट जी पार्टी रही आहे ऐं एस्टेब्लिशमेंट मूंखे नथो लॻे त इमरान ख़ान खे हिन वक़्तु हटाइणु चाहे थी, छाकाणि त को ऑल्टरनेटिव कोन्हे, नैबुल बदल कोन्हे। इन करे हिन खे वोट ऑफ कॉन्फिडेंस त मिली वेंदो। अच्छा शहाब ओस्तो साहब, मूंखे इहो बि ॿुधाइजो त वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां पंहिंजे मेंबर्स खे बि ख़त लिखियो वियो आहे त जेके उन्हनि जा मेंबर्स MNAs आहिनि उहे इजलास में शिरकत न कंदा त उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। त इन हवाले सां मां छा चवंदा? बिल्कुलु, जेकॾहिं उहे नथा अचनि त इहो मतिलबु इहो आहे त हुननि पंहिंजो कॉन्फिडेंस जो इज़हार न कयो आहे ऐं हुनजो जेको न अचणो बि ज़ाहिर इहो ज़ाहिर कंदो त इमरान ख़ान जी पार्टीअ जे अंदरि जेको डिसिप्लिन आहे उहो कोन्हे या जेके कुझु मेंबर्स आहिनि उहे शायदि मुतफ़िक़ न आहिनि इमरान ख़ान सां। त इहो वाकई हिकिड़ो वॾो हिननि जे लाइ हिकिड़ो ॿियो स्कैंडल बणिजी वेंदो त PTI जा पंहिंजा मेंबर्स जेके आहिनि उहे PTI जे वज़ीर आज़म जे वोट ऑफ कॉन्फिडेंस में शामिल न थिया। इन सां वरी शक शुबा पैदा थींदा ऐं इन सां ज़ाहिरा इमरान ख़ान जी पोज़ीशन या वधीक कमज़ोर थी सघे थी। ठीकु आहे शहाब ओस्तो साहब, अवां जी वॾी महिरबानी आवाज़ न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ।